अकाउंट के सब्सक्राइब कयो ऐं घंटी ते क्लिक करे असांजी नई वीडियो जो नोटिफिकेशन हासिल कंदा। असां सां गॾु कामरेड नसीब वेठो आहे, उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं जेकी शाइरी पढ़ंदा उन बाबति उहा पुछंदासीं। कामरेड नसीब जागरता पब्लिक स्कूल जी पैदावार आहिनि ऐं हीउ उहो स्कूल आहे जंहिं शऊरी नई टीह में जेको आहे सो सुठो शऊर आंदो आहे। कामरेड नसीब, तव्हां लतीफ़ जी शाइरी मां कुझु असांखे ॿुधायो। जी साईं, मूं नओं हिकिड़ो बेत यादि कयो आहे, हाणे उहो थो ॿुधायां। जी। मोटी मांडाणनि जे वारे कयाई वार, विजूं वसण आयूं चोॾस थी चौधार, के उथी आयूं अस्तंबूल दे के मुड़ियूं मगरब पार, के चिमकन चीन ते के लन समर कंदी सार, के रूमी वयूं रूम दे के काबिल के कंदार, के दिल्ली के दुकन के गुड़न मथे गरनार, कहीं चुंबी जैसलमेर ताड़ीना बेकानीर बुकार, कहीं भिज भिजाइयो कहीं डट मथाई ढार, कहीं अची अमरकोट ता वसाया बलहार, साईं सदाई करीम मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलिम सब आबाद करीम। बेहतरीन। अयाज़ जी शाइरी मां तव्हां ॾाढी जेको आहे सो चैनल ते पढ़ी बि आहे। अयाज़ जी शाइरी मां कुझु वंड कयो। पढ़ा। हाँ। ए मासूमो ए मज़लूमो घनघूर घटाओ थी झूमो, ए मासूमो ए मज़लूमो घनघूर घटाओ थी झूमो, हर डूंगर ते ललकार कयो ऐं उभरी ऊंते वार कयो, हर डूंगर ते ललकार कयो ऐं उभरी ऊंते वार कयो, अंधेर न कोई रणू आई पेर न कोई रणू आ, के पापीअ जो न पाड़े में अध रात कटे सी दाड़े में, ही बाकी रात भी कटनी आ पर हाणी बात भी कटनी आ, ऐं वेरी पोयां वञणो आ तेजो गाटो वञणो आ, सो माण्हू मूर न मरणो आ, जो सा ॾिए तो नंगन ते जांगियन ते ऐं जंगन ते, ऐं पंहिंजी खेती पोखी ते ऐं पंहिंजी रीत अनोखीअ ते, को सूरज बारे ईंदासीं को ॾींहुं बारे ईंदासीं, ही झंडो गाड़ीअ मस्तीअ में बल झूले पंहिंजी वस्तीअ में, हू मारी मारे ईंदासीं हू डूंगर डारे ईंदासीं, ए मासूमो ए मज़लूमो घनघूर घटाओ थी झूमो, ए मासूमो ए मज़लूमो। तव्हां अली आकाश जी जेकी शाइरी आहे उहा बि पढ़ी आहे, उन मां असांखे ॿुधायो कुझु। हिकिड़ो राजा वण जे हेठां निंड पियो, हिकिड़ो राजा वण जे हेठां निंड पियो, मतां बचबरा वेठा हा, पाण में तन कुझु ॻाल्हायो पे राजा ते जागी पियो, राजा पंहिंजे मुशीर खां पुछो चिबरा छा था ॻाल्हाइनि, संदसि मुशीर पखियुनि जी ॿोली ॼाणी तो हू गुनवर आणियो, चिबरा पंहिंजनि ॿारनि जी संगा बंदी ते था ॻाल्हाइनि, पहिरियों चवे थो मूंखे ॾाज में 20 सॼा वीराना घुर्जनि, ॿियो चवे थो शर्त क़बूल करियां तूं आऊं, पहिरियों पुछे थो अचरज मां वसंदियूं सारियूं वसियल आहिनि 20 किथां वीराना ॾींदे, ॿियो चवे थो ॻणती छाजी वणे हेठां जो राजा आहे, बसि दुआऊं कर तूं उनजो तख़्त सलामत शाल रहे, उनजे हूंदे वसियल वसंदियूं रोज़ थियनि थियूं वीराना, हेड़ो ज़ालिम राजा हूंदो पोइ त तोखे ॾाज में आऊं, 100 ॾींदुसि वीराना, 100 ॾींदुसि वीराना, 100 ॾींदुसि वीराना, 100 ॾींदुसि वीराना। तव्हां निसाब खां हटी करे जेको कोर्स आहे जेको पढ़ो पिया उन खां हटी करे केतिरा किताब पढ़िया आहिनि हिन वक़्त ताईं? असां खोड़ पढ़िया आहिनि, मिसाल सिज उभरण खां पोइ नाविल आहे, गद्दार नाविल, ऐं ॿियो माओ नाविल असां स्टडी सर्कल में पढ़ूं पिया, वेशी थी वक़्तु मूं पुॼाए छॾियो, हाणे 100 रुपयो पढ़ां मां। गद्दार नाविल मां तव्हां छा पिरायो आहे? साईं उन में मां पिरायो त असांखे जंग न करणु खपे, असां जेकॾहिं जंग कंदासीं त असांजो मुल्क ई तबाह थी वेंदो, असांखे जंग न करणु खपे, असांखे प्यार ऐं अमून सां पंहिंजे मुल्क में रहणु खपे। सिंध में जेकी गुरबत आहे, बेरोज़गारी आहे, बदहाली आहे, या ईअं चइजे त वॾेर के निज़ाम में जेको आम माण्हू पीड़िजे थो, पोइ जेके तव्हांजी उमिरि जा ॿारड़ा आहिनि उहे स्कूल नथा वञी सघनि, पोइ उन्हनि खे वॾेरनि जे उताकिन जूं ग़ुलामियूं करणियूं थी पवनि, वॾेरनि जो माल चाढ़णो थो पए, वॾेरनि जो हारपो करणो थो पए, ऐं हू पढ़ण जो शौक़ु बि रखनि था,
त इन शौक़ में जेको आहे सो हू इन शौक़ जे करे माना पंहिंजे माउ पीउ खे इहो नथा चई सघनि त जेको आहे सो असांखे पढ़ण लाइ मोकिलियो, न की अहिड़ी का मज़ाहिमत नज़र थी अचे। तव्हां पंहिंजी उमिरि जे ॿारनि खे कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदा तइलीम जे हवाले सां? मां उन्हनि खे चवंदसि तूं पढ़नि, ऐं जे उन्हनि खे वालदेन नथा पढ़ाइनि त असां वालदेननि खे चऊं था त उन्हनि खे पढ़ाइनि, उन्हनि जी ज़िंदगी न विञाइनि। उहे वीचारा ज़िंदगी तइलीम पिराए डॉक्टर थी सघनि था, पर हर भरू उन्हनि जी तइलीम था विञाइनि।